साईं छोकिरो निकितो भाग जी ॻोल्हा में। हाणे भाग जी ॻोल्हा में चवणु लॻो त वञी किथे को भाग ॻोल्हियां, मुंहिंजो भाग मूंखां रुसी वियो आहे, आख़िर मिलंदो किथे। छोकिरो आयो साईं, हाणे हिकिड़े हंधि ॿनी ते हिकिड़ो हारी वेठो हुजे। हारी वीचारे तो को बिने कर्ज़ चढ़ी वियो हुजे, ज़मींदार जो को हिसाब उन ॾींहुं थियो। सुबुह वारे टाइम में वाहण कोडर रखियो पासे में वेठो हुजे ॿनी ते, वण जी छां में परेशान, मथे ते हथु। ही बि को आयो हुते, ठक सलाम जी बाबा अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी चाचा ॾे ख़बर भाग कई ॾिठी। हारी चवणु लॻो त बाबा कंहिंजो भाग, कहिड़े भाग खे ॾिठो, आख़िर कंहिं हमरा जो नालो आहे छा? जी न बाबा मुंहिंजो भाग। हारी चवणु लॻो त बाबा चरियो थियो ऐं बताल कंहिंजो भाग, तुंहिंजो भाग। असांजो पंहिंजो अॻे भाग ख़राबु लॻो वियो आहे, कर्ज़नि जा कोड़ चढ़ी विया आहिनि, तोखे वरी पंहिंजे भाग जी लॻी आहे। चरियो ऐं छा, हल न त हाणी न कोडर मथे वारी। काको वाहन ते चढ़ी हलियो। छोकिरो चवणु लॻो त बाबा माठ मूं कई, भणिया कोडर मूंखे न हण। ईअं ई निकितो, चवणु लॻो भणिया काको सफ़ा बिने छितो लॻो पियो आहे, कोन थो वञा, हिन खां पुछा करियां। वरी निकितो, आयो भणिया हाणे भाग जी ॻोल्हा में। भाग खे पियो ॻोल्हे, यार भाग मुंहिंजो रुसी वियो। पोड़ी कंहिं कुराड़ी मूंखे चयो त बाबा भाग तुंहिंजो सफ़ा हाणे तोखां रुसी वियो आहे, वञी परचाए त ॿियो। पोड़ी ते हाणे दॿ ॾेई ॾे। हाणे ही निकितो भाग जी ॻोल्हा में साईं, आयो हिकिड़े ॻोठ में। चवणु लॻो त हाणे इन ॻोठ में वञी ॾिसां भला मतां मुंहिंजो भाग हिते हुजे। आयो बाबा हाणे ॻोठ वारा साईं अची, हिनखे माना 12-1 जो टाइम थियो हुजे, 1-2 जो काढ़ो ज़िल हुजे ॻोठ में साईं। उन में आयो, हमरा सभु निंड पिया हुजनि। अची सॾु करणु लॻो, भागड़े भाग हो भागड़े भाग, ॿाहिरि निकर। हाणे ही साईं छोकिरो सॾु पियो करे साईं भाग खे। हमरा चवणु लॻा त बाबा चरियो आहे, केरु भाग भाग पियो करे, केरु भाग? अबा हमरा निकिता, वञा को किथां निकितो, को कहिड़ी घटी मां निकितो, को कहिड़ी घटी मां ॿाहिरि आया। चई बा ॾे ख़बर भाग भाग पियो करी, केरु भाग, कंहिंजो भाग? चई यार मुंहिंजो भाग मां कोन ॾिठो। जी चरियो थियो कंहिंजो भाग, तुंहिंजो भाग जी, असां भाग जी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। को माण्हू आहे, को हमरा आहे, को छा? चई न भाग मुंहिंजो भाग मूंखां रुसी वियो आहे, उहो आऊं उनखे ॻोल्हण जे लाइ निकितो आहियां, उहो भाग। चई लॻे थो भाई मेंटल को चरियो थी वियो ऐं पागल थी वियो ऐं भाग भाग हिते कुझु कोन्हे, वञ न त हणूं था तोखे पाह। निंडूं खणी काढ़े में असांजी फिटायूं थी वञा, ॿार बच्चा सुता पिया आहिनि असांजे सॾ ते सॾ, भागड़े भाग। अबा हिनखे माना छंड पटी सुठी काशी ॻोठ वारनि। वरी उतां निकितो, चवणु लॻो त भणिया भाग वेंदो, लॻे थो पादर खाराईंदो। भाग तो हुमें रुसी वियो, पर भाग मिले ई कोन थो, अलाए किथे मिलंदो भाग। अबा ही निकितो, हाणे हलंदे हलंदे अची शाम वारी टाइम थी। चवणु लॻो त भणिया बुख मरां थो, भणिया सॼो ॾींहुं मानी जो टुकर ई कोन खाधो अथमि, वञी ॾिसां को किथे को हाणे मानी वग़ैरह को खाराए, बाक़ी जे को भाग भाग जी पुछा करियां त माण्हू हणंदा पादर मूंखे। ॾिठी बा परियां हिकिड़ो वॾो शामानू लॻो पियो हुजे, कनातूं वग़ैरह ई लॻी पियो हुजनि, माण्हू को आसे पासे में छिॾा घणा हेॾा होॾा हुजनि। चवणु लॻो त भणिया को शादी वग़ैरह लॻी पई आहे, भणिया वञा को इहो मुफ़्त में मानी को चांवर भत मिलंदो, वञी खायां। आयो बाबा हुते, हाणे अची उन छने जे विच में अची वेही रहियो। शामानू माना उहो जेको लॻो पियो, हाणे हमरा साईं शामानू पटनि पिया, हीअ साईं विच में वेही रहियो। हिन ॾिठो त भणिया हीअ छा आहे? पुछा करणु लॻो त अबा ॾियो ख़बर। हमरा हिकिड़ो आयो, चई अबा हा। चई यार हीअ अवी शामानू वग़ैरह पटो पिया, ही ख़ैर आहे? जी बाबा ही ख़ैरात हुई, हाणे सुबुह खां वठी हली एसो थो, हाणे ख़तमु थी वई, हाणे कनातूं सामान वेड़ियूं पिया, ॿियो छा करियूं? चई यार आऊं पोइ हिते ख़ैरात लाइ मुंहिंजो हाणे मूंखे ॾींदा को? चई सुबुह खां वठी एसि ताईं हली आहे, तूं हाणे हींअर आयो आहीं, हाणे हींअर त ख़तमु थी वई आहे, निभाॻो आहे। चई उहो त मूंखे उहे ख़बर आहे, निभाॻो आहियां, भाग मुंहिंजो उहे रुसी वियो आहे। चई पोइ? चई हाणे उथी त असीं इहो चटाइयूं वग़ैरह खणूं। अबा हाणे ही परेशान थी वियो, सो चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुधो भला, ख़ैरात कंहिंजी छा आहे? ख़ैरात का हुई बादशाह जी। चई बाबा ही बादशाह ख़ैरात कंदो आहे, बि ही उनजी ख़ैरात आहे। चई यार पोइ वारो करो भला, बादशाह ॾांहुं मूंखे वठी हलो। चई हलो। हिनखे वठी बादशाह वटि आया, बादशाह हिनखे मिलायूं कयूं। बादशाह पुछा करणु, बाबा ॾे ख़बर केरु आहिनि, छा आहे? चई बाबा आऊं फिलहाणे हंधि जो आहियां, ऐं यार आयो त ख़ैरात ते, पर ख़ैरात ते पुॼी कोन सघे त बुख तमामु जाम लॻी आहे। बादशाह सलाम जे अगरि मानी वग़ैरह खाराईं त यार महिरबानी थींदी। बादशाह चवणु लॻो त बाबा मानी तमामु जाम तोखे खाराईंदा, पर कहिड़े कम जे हिसाब सां निकितो आहीं? जी यार आऊं निकितो आहियां भाग जी तलाश में, मतिलबु भाग जी ॻोल्हा में निकितो आहियां। भाग यार मुंहिंजो रुसी वियो आहे, सभु कम रुॻो उबता सुबुधा थियनि पिया, थिए का शइ कोन थो। कंहिं पोड़ी कुराड़ी मूंखे चयो त बाबा वञी भाग खे ॻोल्ह, भाग तुंहिंजो रुसी वियो आहे। सो हाणे उन हिसाब सां निकितो आहियां, हाणे भाग को मन मिली पवे, का शइ कोन थो थिए, भणिया भाग सफ़ा आहे ई कोन। बादशाह जॾहिं ॾिठो भणिया ही छोकिरो भणिया भाग जी ॻोल्हा में वञे पियो, मन निभागे को भाग मिली पवे, आउं बि मुंहिंजो मसइलो आहे खणी हिनखे ॿुधायां थो। त हिते बादशाह चवणु लॻो हिनखे त यार ॻाल्हि ॿुध, भाग जी तलाश में तूं वञी पियो? अची हाओ।
चई यार पोइ हिकिड़ो मुंहिंजो कमु करियो अची। चई तुंहिंजो कमु कहिड़ो अची? यार शहज़ादी मुंहिंजी नौजवान शादी जे लाइक़ सफ़ा माना ईअं चङी भली ठीकु ठाक हिकु चकर राति जो सुती पई, ख़बर कोन्हे छा थी वियो, जीअं उन राति खां वठी हेठि पट ते पेर ई कोन थी खोड़े, न ॻाल्हाए थी न पेर खोड़े थी। कई हकीम वग़ैरह हेॾा होॾा आया आहिनि, ॾाढो इलाजु करायो आहे, पर असुल शहज़ादी ठुप उथे ई कोन थी। ऐं जेकर तोखे भाग मिली वञे न यार, पोइ उनखां लाज़मी मुंहिंजी धीउ शहज़ादी जो पुछा यार कजांइ, पोइ यार अचिजांइ हितां मूंखे ॿुधाए वञे छा मसइलो आहे। जेकर तोखे तुंहिंजो भाग मिले त ठीकु आहे, जे ना मिले त पोइ ॿिली हाणे मुंहिंजा सूर मूं सां। हीअ चवणु लॻो त बादशाह सलाम चलो ठीकु आहे, जेकर मुंहिंजो भाग मूंखे मिली वियो त पुछाई अब करे ईंदा। हिन खे हवा मानी वग़ैरह हाणे मानी वग़ैरह हिन खाधी, मानी वञी खाई राति रहियो हुते। सुबुह जो सवेरे वरी बादशाह खां मोकिलाए हवा हीउ निकिरी पियो, हल वञा हाणे हलंदो आयो। अॻियां ॾिसे त बाबा हाणे हिकिड़ो हमरा वेठो हुजे वण जी छांव में, सफ़ा ईअं कपिड़ा ही सफ़ा माना ईअं फाटल हुजनि। आयो अची हुन ठक सलाम हाल अहवाल कई, चई वाह ॾे ख़बर, भाग मुंहिंजो को ॾिठे? चई वाह भाग ख़बर कोन्हे, असीं पाण ईअं फना ख़तमु थिया पिया आहियूं। असीं मुंहिंजे कंहिं टाइम में ओज मौज हो, पर हाणे आहे का शइ कोन। बाक़ी मानी को हिकिड़े टाइम ते को मिले थी न त मिले कोन, बुख ते पियो गुज़ारो करियां। चई सफ़ा ईअं जी सफ़ा ईअं। चई पोइ तूं केरु किॾा? जी आऊं फलाणे हंधा खां अचां पियो, भाग जी ॻोल्हा में निकितो आहियां, भाग जी ॻोल्हियां पियो। चई अगरि भाग तोखे मिली वञे त यार मुंहिंजे बारे में पुछा कजांइ, रिज़्क सफ़ा मूंखे मिले कोन थो, मानी मिले ई कोन थी। मिड़ी क़िस्मती को अहिड़ो अचे थो, मानी जो लोलो टुकर ॾियो वञे थो, सफ़ा ईअं सूरनि में आहियां, मिली वञे त पुछा कजां, पोइ हितां मटी मूंखे ॿुधाए वञे। चई ठीकु आहे। हीअ बाबा खणी उतां निकिरी पियो, हाणे अचे पियो साईं हलंदो फिरंदो अॻियां आयो छा ॾिसे त भणिया हिकिड़ो ॻोठु हुजे, तमामु वॾो ॻोठु हुजे। हिन सोचियो त भणिया ॻोठु त आहे, पर सफ़ा ॻोठु जहिड़ो ईअं वीरान लॻो पियो हुजे, का शइ कोन्हे इन ॻोठ में, त भाई लॻो पियो आहे वीरान सॼो सिस्टम लॻो पियो। वञी ॾिसां इन ॻोठ में, बुख बि मूंखे जाम लॻी, ॾींहं वारो अची टाइम थियो आहे, वञा को मानी जो टुकड़ो वग़ैरह को खायो वञा हिननि खां। अबा हिन ठक सलामत पेर अची रखिया वञी ॻोठ में छा ॾिसे, माण्हू सफ़ा ग़रीब अॿोज वीचारा सफ़ा ईअं हुजनि, सफ़ा ई कपिड़ा लीणूं सफ़ा ईअं माना फाका कशी वारी ज़िंदगी पिया गुज़रनि। उहा बि का बादशाही हुई, बादशाही सफ़ा वीरान तबाह थी पई हुजे। हीअ आयो वरी पुछा छा करणु लॻो त बाबा ॾियो ख़बर अव्हां सां ख़ैरु आहे? चई ख़ैरु न आहे, न मींहुं आहे न पाणी न कुझु ॾुकार वारी हालत हले छा आहे इन बादशाही में, सफ़ा कुझु कोन्हे, असांजी फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया, तबाह ऐं बर्बाद लॻा पिया आहियूं, कुझु कोन्हे। चई सफ़ा ईअं। चई पोइ भला मानी जो टुकड़ो को आहे मूंखे खाराईंदो? चई मानी जो टुकड़ो बाबा असां वटि सफ़ा ईअं फाका कशी वारी ज़िंदगी आहे, छा तोखे खारायूं? चई बीह हाणे पुछा करे न मन को टुकड़ो कंहिं वटि हुजे तोखे खारायूं यार। अबा वियो हाणे हितां हुतां को ॻोल्हे में ॻोठ मञा ॻोल्हे हेॾां होॾां को टुकड़ो मानी मिलियो, अची हिन खे ॾिने, हिन भई पाणी था पुसाए खाइणु लॻो त हमरा पुछा करणु लॻा ॻोठ वारे, चई अबा तूं केरु आहीं, किॾां पियो वञी? चई यार आऊं फलाणे हंधि जो आहियां, आऊं निकितो आहियां मुंहिंजे भाग जी ॻोल्हा में, सो हाणे को सणे अहिड़ो कमु थिए कोन थो त कंहिं मूंखे चए थो भाग तुंहिंजो रुसी वियो, वञी पचाए त ॻोल्हे हथु करे त पोइ हाणे निकितो आहियां भाग जी ॻोल्हा में, मन को मिली पवे। चई यार पोइ हाणे वञी हुए थो, असांजा हाल तो उहे ॾिठा आहिनि। चई हाओ। चई यार भाग जे तोखे मिली वञे त पोइ असांजे बारे में पुछा लाज़मी कजां। चई अबा चलो ठीकु आहे, वञा हुए थो, मन कमु थिए भला, कमु ते इली थी आहे न, हाणे ॾिसूं मन भाग मिली पवे पोइ पुछा वांजी बि करे ईंदसि। वरी उतां निकितो, उन ॻोठ वारनि खां मोकिलाए हलंदे नेठि जी काढ़ो ज़िल हुजे, ठीकु ठाक निकिरी आयो। अॻियां छा ॾिसे त वाह हिकिड़ो वणु, वॾो वणु, पन सफ़ा असुल माना हुजई छणनि पिया छणनि, कुझु साओ हुजे कुझु सफ़ा ई सुको पियो हुजे, पर जेके सावा पन उहे बि फिका थी विया, छणनि पिया छणनि। पासे में पाणी जो वाटर वहे पियो, हल भणिया हिन जॾहिं ॾिठो त चवणु लॻो त अड़े हिन वण खे कहिड़ो मर्ज़ लॻो आहे, पासे में हेॾो पाणी जो वाटर ई माना नदी हिकिड़ी वहे पई, पोइ बि वणु सुको पियो आहे। आयो अची वण जे हेठि छांव में वेठो, छांव कहिड़ी जॾी सॼी छांव मिड़ी, अची वेठो त चवणु लॻो त भणिया हिन वण खे हले छा आहे, इते वाह वण ना ॻाल्हाइणु लॻो। चई मूं वटि वेही रहे छांव में? चई हाओ। चई छांव त मुंहिंजी अहिड़ी आहे कोन, पोइ बि वेठे? चई उहो त हुए ठहियो, छांव तुंहिंजी आहे कोन, पर ॾिसां पियो तूं ही पाणी जी नदी माना हिकिड़ी नहर वहे पई तुंहिंजे पासे में जा, पोइ बि तूं सुको पियो आहीं। चई इहा ख़बर मूंखे पाण खे कोन्हे। चई वॾो मसइलो आहे तोसां। चई पोइ भला तूं केरु आहे, किॾां वें? चई आऊं वञा वेॾा भाग जी ॻोल्हा में, सो उन हिसाब सां निकितो हो त पोइ सोचियमि त मुंहिंजो हाणे ॾिठमि तोखे, तुंहिंजो अजब नज़ारो लॻो पियो। चई पोइ वञी थो पोइ यार मुंहिंजे बारे में पुछा करे वञी, ॾिसी तूं पाण पियो ही नदी जेका वहे बि पासे में वाटर, पोइ बि हाल मुंहिंजा हीअ अथई।
जी ठीकु है, अब हाणे वेंदा वञा हुए तो पुछा तुंहिंजी बि करे वेंदसि आख़िर मसइलो छा आहे। अब हाणे उतां निकितो ठग सलामत, हलंदो फिरंदो चवणु लॻो त भणिया हाणे भाग त अलाए किथे आहे। वाह जो कमु थी वियो, तमामु परे निकिरी आयो। अब हाणे अहिड़े हंधि आयो अची सफ़ा माना ऋण पट लॻी पई हुजे, ॾिसे त माना अछी शइ माना चिलके बि सफ़ा ऋण पोठे वञे। हिन ॾिठो त भेणा लॻे थो को न को हमरा या का न का अहिड़ी शइ लाज़मी आहे जेका चमके पई। वञा वञा पुछा करियां। आयो वञा हलंदे 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 अची वेझो पुॻो त बा हाणे अच्छे जुबे सां अच्छे कपिड़नि सां हिकिड़ो हमरा सुतो पियो हुजे, कपिड़ो साईं वॾो माना उढियल हुजे मथां। हिन ॾिठो त चवणु लॻो लॻे थो भाग मारो इहो अची वेंदो रुसी मूंखां माना जेको आहे तमामु परे निकिरी अची हिन ऋण पट में अची सुम्ही रहियो आहे। आयो हिते अची हिनखे बा उथण लॻो चई उथीड़े उथी भाग मुंहिंजा उथीड़े उथी भाग बा हाणे उहो टुपड़े उथी पियो अचे। हा चई बा ॾे ख़बर अची निंड फिटाई थी। चई यार ॾे ख़बर मुंहिंजो भाग ई ॿियो। चई हाओ भाग तुंहिंजो। चई पोइ यार भाग मुंहिंजो सफ़ा अची ऋण पट में अची हिते सुम्ही रहियो आहीं, ऐं तबाह ऐं बर्बाद थी वियो आहीं, तूं का ख़बर न चार मुंहिंजी न छा बिली हल मूंसां गॾु सफ़ा माना ऐं हेॾां होॾां थी वियो आहियां। भाग चवणु लॻोसि बाबा आऊं तो वटि कोन हलंदुसि। चई छो भला छो कोन हलंदे। चई न कोन हलंदुसि तोखां कावड़जी आयो आहियां। चई आख़िर का ॻाल्हि का वजह चई ॿुधा सही। चई यार वाड़े वाह माण्हू घटि मां घटि ईंदो आहे तुंहिंजी घटी ते गली में ईंदो आहे त माण्हू हुनखे कुझु न कुझु मानीअ जो टुकर त खाराए। चई इहो वरी कीअं कॾहिं तूं आयो आहीं जेको मानीअ जो टुकर मूं कोन खारायो। चई तूं हिकिड़े दफ़ा खट ते सुतो पियो ऊंधो थियो। चई आउं त हुएं ऊंधो थी सुम्हंदो आहियां मुंहिंजी आदत आहे। चई हिकिड़े दफ़ा सुतो पियो में मानी तुंहिंजे घर में पकी पिए तुंहिंजी माउ पग पचाई पिए तूं भाॻो न फरमान आऊं तुंहिंजी घटी ते आया त मूं सोचियो त हाणे आउं भाग आहियां फ़क़ीर वारे रूप में थी वञा। ॾिसां थो त जेकर हीउ सखावत करे थो हीउ टुकर मूंखे ॾिए थो त पोइ थियां थो यको हिन जो। पोइ हिन जा रुॻो भाग ई भाग हूंदा। आहे त अची सदा हयमि तुंहिंजी अम्मा त घणी चयो त छोरा उथी निभागा फ़क़ीर बि आया मानी जो लोलो वञी हिनखे ॾेई आ। तो चयो भई ईअं जी बुआ फ़क़ीर रोज़ पिया अचनि केरु थो वञे मानी ॾियणु। भणिया तूं भणिया निभागो न उथे तंहिंजे करे तोखां जेको कावड़जी हलियो आहे त मानी जो टुकर भणिया कोन खाराई। सोचियमि त हाणे वञी किथे ऋण पट में सिमियो थो रहां भले वञी छा यादि कंदो। तो हाणे नेठि मूंखे ॻोल्हे अची हिते पुॼी वए न। चई हाओ यार बिली हाणे पुॼी थो वियमि महिरबानी करे हल यार हाणे छॾु कावड़ खे हल भणिया हाणे थी वियो थी वियो। चई न बसि हाणे कोन हलंदा। अबा अची परचाई नेठि भाग पर्ची हुई। चलो ठीकु आहे तोसां गॾु बिली हलां थो हाणे तो चवीं थो त हलां थो। चई भले ठीकु आहे पर हाणे कमु यार ॿ टे हिकिड़ा ॿिया बि अथई। चई कहिड़ा। चई यार तुंहिंजी तलाश में जीअं आऊं उतां निकिता त पोइ कई वीचारा मूंखे ॾुखाइल को परेशानियुनि वारा माना गॾिया वाट ते उन्हनि पंहिंजा मसला ॿुधाए। जी यार तुंहिंजो भाग जे अगरि तोखां मिली वञे त भाग खे वरी ॼाण हूंदी पुछा कॼी हाणे हीअ मसइला आहिनि। चई हा पुछा कर। चई पहिरीं ॻाल्हि त बादशाह यार मूंखे गॾिजी हलियो। बादशाह जी धीउ शहज़ादी सां हीउ मसइलो आहे हाणे इन जो को हल वग़ैरह। चई हल इन जो इहो आहे जो बादशाह जी धीउ शहज़ादी हिकु चकर राति जो सुठी पई हुई तो उन ॾिठो हिकिड़ो ख़्वाबु ॾिठी हुन ख़्वाब में हिकिड़ो वॾो कारो नाग अचे थो जेको हिनखे माना ॾंग थो हणे त शहज़ादी माना जीअं लहे पई हेठि बेड ते वेठल हो जीअं हिनखे ॾंग ते हयईं शहज़ादी माना हुनजो हियूं फाटो जीअं छिरक भरे उथी न। उनखां पोइ शहज़ादी जो आवाज़ु वियोलियो आहे। शहज़ादी हाणे डपु ऐं ख़ौफ़ वहम थी वियो आहे। हाणे हेठि ज़मीन ते पेर बि कोन थी खोड़े पई अथई बेड ते। चई हाओ इहो त खणी मसइलो आहे पर हाणे हिन जो को हल। चई हाणे हल हिन जो इहो आहे जो हाणे शहज़ादी भले हूअं सुती पई आहे वञो उतां जी बादशाह हिननि खे मोकिल को कारो नाग अहिड़ो झले अचनि शहज़ादी पई ॾिसे जे अॻियां मारिन हुन कारे नाग खे। पोइ शहज़ादी इहो वहम डपु ख़ौफ़ निकिरंदो शहज़ादी सही थी वेंदी। जी चलो ठीकु है भला हाणे अॻियां हिकिड़ो ॿियो हमरा गॾियो सो चवणु लॻो त आउं सूरनि में आहियां हिते वेठो आहियां मानी वग़ैरह मूंखे मिले कोन थी रिज़्क विज़्क का शइ कोन थो मिले छो छाजे करे। जी चयो त पुछा करे। जी बाबा इहो वॾो ज़ालिम माण्हू हो वॾा ज़ुल्म कंदो अयाशियूं कंदो हो ठीकु ठाकु पैसे वारो माण्हू हो बुरा कमु कई बुरा नतीजा कई सो जो ख़ानदान फैमिली ख़तमु थी वई आहे सो वञ जो रिज़्क हाणे सम्झ अनक़रीब ख़तमु थी वियो माना इहो मरी वेंदो हाणे बसि रिज़्क आहे ई कोन मथां वॾा ज़ुल्म हिन कया हिनखे थोरी मिलंदो। चयो चलो ठीकु है वञी ॿुधाईंदोसां त चई हिनखे चयो त पोइ को निमाज़ी माण्हू पढ़े अलाह का बख़्शराए को गुनाह वग़ैरह अहिड़ा हुन तमामु जाम कया आहिनि को माफ़ी वठे त अलाह को राज़ी थिए। चई चलो ठीकु है। जी पोइ अॻियां हिकिड़ो यार ॻोठु आहे तमामु वीरान बर्बादु लॻो पियो आहे सफ़ा माना का शइ कोन्हे ॾुकार वारी हालति फाका कशी वारी ज़िंदगी पियो गुज़ारे असुलु कुझु बि कोन्हे। सो हुननि चयो हाणे मसइले जो पुछा करे अची बाबा इन जो जेको हल आहे सो इहो बादशाही कंहिं टाइम ते कंहिं अहिड़े बादशाह जी हुई
सो उन बादशाह ते कंहिं बादशाह अची हमिलो कयो, ॾाढा खून वग़ैरह थिया, ॾाढो ज़ुल्म हुते थियो। ऐं पोइ जेको आहे सो तंहिंजे करे उहा ज़मीन सॼी रती रत थी पई आहे, गुनाहगार ज़मीन थी पई आहे, सभु माण्हू मुआ उन ते। सो इहो ॾमर उन जे करे आहे। जी पोइ हाणे इन जो को मसइले जो हल को छा चई हाणे मसइले जो हल थी वेंदो हलियो। इन जो इन्हनि खे चयो त इहो मस्जिद वग़ैरह का ठाराइनि, निमाज़ूं क़ाइमु कनि त जीअं अलाह हिते राज़ी थिए, त मींहुं वग़ैरह वसे त कोई माना गुनाह वग़ैरह लहनि। जी उहा त ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर हाणे मसइलो इहो आहे जो हाणे मस्जिद वग़ैरह त हू ठाराइनि त सही, पर फ़क़ाकशी वारी ज़िंदगी पिया गुज़ारनि न, एतिरो उन्हनि का शइ कोन्हे, हू खाई बि नथा सघनि, कपिड़ा उन जा लीड़ूं त हाणे मस्जिद अलाह जो घर आहे बिल्कुलु, पर हाणे कीअं कंदा, हू कीअं ठाराईंदा? चई हाणे उहो त उन्हनि खे करिणो पवंदो, अलाह खे राज़ी लाज़मी करिणो पवंदो। जी चलो ठीकु आहे, वञी ॿुधाईंदोसां। जी पोइ भला अॻियां हिकिड़ो वणु हो, उन वण जो जेको आहे सो पाणी जी नहर वहे पई, ऐं जेको वणु आहे सुकंदो पियो वञे। हुन बि चयो हाणे को पुछा करे अचिजांइ। जी बाबा हाणे इहो वणु जेको आहे न, तो इन वण जे हेठि अथई तमामु वॾो खज़ानो। खज़ानो कंहिंजो? जी कंहिंजो? जी खज़ानो अथई जेका बादशाह तो मूंखे हींअर पोयां सवाल पुछा कई। जी हाओ। जी उहो बादशाह जेको आहे सो वॾा ज़ुल्म वुल्म कया, उन माण्हुनि खे मारी, उन बादशाह जी बादशाही ते हमिलो कयो अथनि। जी हाओ। जी पोइ उतां खज़ानो वग़ैरह जेको बि लुटे कई ॾांहुं न, सो आयो अची इन जॻह ते। इन जॻह ते कुदरत वारे जेको कहर थियो, को मींहुं तूफ़ान अची वियो, को सभु हिते गरक थी हलिया, उहो खज़ानो सभु हिते आहे। हाणे उतां कुदरत सां को वणु थी वियो या नहर उतां थी वेली, हाणे उहो खज़ानो हेठि पियल आहे। हाणे इहो जेको वणनि जूं पाड़ूं उन खज़ाने ते बीह रहियूं आहिनि, हाणे वणु किथां सुधरे? जी पोइ इहो खज़ानो अथई उन ॻोठ वारनि जो। हाणे इहो खज़ानो उन ॻोठ वारनि खे चई इहो खज़ानो उन वण जे हेठां खोटराए, वण बि सही थी वेंदो, ऐं इहो खज़ानो उन फ़क़ाकशी जेका ज़िंदगी गुज़ारनि पिया, वञी उनखे ॾिजां, जीअं अलाह जो घर ठाराइनि, ऐं पोइ हिन जो मुल्क इहो आबादु थी वेंदो, हिननि वारो इहो ॻोठ। जी हा, जी हा। जी चलो ठीकु आहे। जी अञा को सवाल जवाब? जी न, बसि इहे ई आहिनि। जी पोइ हाणे हली तो मूंसां गॾु? न। जी बाबा तूं वञ, तोसां गॾु आऊं केॾांहुं हलां? आऊं सम्झ तोसां हाणे गॾु थी वियसि, हलंदा त कोन, बसि सम्झ तोसां थी वियसि, तूं वञ, ऐं जेको तुंहिंजो माना हाणे भाग तोसां शुरू थी वियो। जी हा, जी हा ठीकु आहे। अबा हीउ उतां निकितो आयो, अबा हुते पहिरीं आयो वण वटि, वण खे सॼो मशवरो करे ॿुधाई। वण चयो त यार पोइ हाणे वारो कर। जी बीह वियो अबा, हाणे उन माण्हुनि खे वठी आया। अची हलो अचो, इहो कोडरूं को छा खणो, अची खज़ानो खोटियो। खज़ानो वग़ैरह अबा हिननि खोटियो कयो, हेॾां होॾां तमामु जाम खज़ानो निकितो। उहो खज़ानो सभु खणी जेको उन्हनि खे ॻोठ वारनि जेको आहे सो विराए पाण में खयो। अची बाबा खणो, अलाह जो घर में जेको आहे आबादु करियो, उनखे ठारायो करियो, निमाज़ूं पढ़ो, मींहं अव्हां ते वसी पवंदा, अव्हां ते इहा जेको ॾमर हो इहा शामती लही पवंदी। अबा ॻोठ वारा चवणु लॻा त चलो ठीकु आहे। वण जी बि माना जान छुटी वई, ॻोठ वारा बि को आबादु थी विया। वरी उतां निकितो आयो अची उन हमरा बाबा चवणु लॻो त बाबा ॾे ख़बर, पुछा कई न? अची हाओ। जी पोइ चयो तूं वॾो ज़ालिम गुनाहगार, अले छा कई? जी हाओ यार। जी पोइ हुन चयो त वञी हिनखे चयो त बाबा अलाह जी इबादत करे, तहज्जुद पढ़े, निमाज़ूं पढ़े, गुनाह बख़्शराए, अलाह राज़ी थी पवंदो। जी हा, जी हा। अबा चलो ठीकु आहे। वरी आयो उतां बादशाह वटि, बादशाह पुछा करणु लॻो यार ॾे ख़बर। जी ख़बर मिड़ी कर। जी पुछा कई? जी हाओ। जी हाणे ईअं कर, को जोगी वग़ैरह हथु कर, शहज़ादी जे अॻियां नांग कारो मारियूं, को झले अचे, शहज़ादी सही थी वेंदी। जी हा, जी हा। जोगी अबा वञी किथां ॻोल्हे आया, जोगी वञी को वॾो कारो नांग हिकिड़ो झले आया, खणी अची शहज़ादी जे अॻियां। अबा हाणे नांग ॾिसे पियो, शहज़ादी अबा हाणे ॾके बि ॾके, नांग खे जॾहिं ॾिठो, हिननि अबा लठूं धोका खणी अची नांग खे मारण लॻा, अची नांग खे मारियूं। शहज़ादी जो ॾिठो, शहज़ादी चवणु लॻी त नांग मरी वियो। नांग मरी वियो त शहज़ादी रड़ निकिती त शहज़ादी हथ पेर कमु करणु शुरू थी विया। शहज़ादी ॻाल्हाइणु लॻी, इते अबा नांग हिननि मारे छॾियो। शहज़ादी सोचियो त नांग जेको मुंहिंजे ख़्वाब में आयो मूंखे ॾंगण, सो मरी वियो। जी हा उहो मरी वियो। बादशाह चवणु लॻो मारे छॾियो अथई, हाणे त सही आई? जी हा सही आहे। बादशाह अबा ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह हिन खे चवणु लॻो त यार ॻाल्हि ॿुध, भणिया कई हकीम आया, वॾा ई हकीम आया, अलाए किथां मूं घुराया, कंहिंखां इलाजु न थियो, पर तो वाह जो कमु कयो। हाणे हीअं कर, अधु बादशाही तोखे ॾियां थो। मुंहिंजी धीउ शहज़ादी हिकिड़ी नौजवान छोकिरो लॻो पियो ऐं वॾो कमु करे छॾी, भाग खे बि ॻोल्हियईं, वॾा कमु करायईं। हाणे मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी तोसां करायां थो। अबा हाणे छोकिरो इहो सोचणु लॻो त भणिया वाह जो कमु थी वियो। सोचईं त यार भाग मारो हाणे मूंसां गॾु थी वियो, भणिया वाह जो कमु थी वियो, अधु बादशाही मूंखे मिले पई, शहज़ादी मिले पई, हल भणिया। अबा हाणे चवणु लॻो त भाग मूंखे मिली वियो, भाग जेको मूंखां रुसी वियो सो भाग मूंखां परची वियो, भाग मूंखे मिली वियो, मूंखे सम्झ माना आरशे मिली वई। अबा हाणे उन छोकिरे जी उन शहज़ादी सां थी वई शादी, अधु बादशाही हिनखे मिली वई। हाणे साईं बादशाही पियो हलाए, तो चवणु लॻो त भणिया वाह जो कमु थी वियो। पोइ दर ते फ़क़ीर फ़ुक़रा ग़रीब माण्हू ईंदा, उन्हनि खे ॾियणु लॻो, अधु बादशाही हलाइणु लॻो, शहज़ादी सां हसी ख़ुशी सां ज़िंदगी पंहिंजी गुज़ारणु लॻो। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणे ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी।
वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।